कराची में गडाब के इलेक्ट्रिक एहसनाबाद जी ऑफिस अॻियां पाक सरज़मीन पार्टी जे कारकुननि बदतरीन लोड शेडिंग ऐं पाणी जी अणहूंद ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिबि अब्दुल्ला गबोल ॻोठ में बिजली जी गैर ऐलानिया लोड शेडिंग ख़िलाफ़ पाक सरज़मीन पार्टी जे अॻवान मोहम्मद राहील ख़ान ऐं सत्तार बुगटी जी अॻवानी में कंहिं इलेक्ट्रिक गडाब एहसनाबाद ऑफिस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त के इलेक्ट्रिक जी ऐलानियल ऐं अण ऐलानियल लोड शेडिंग असांखे रोडनि ते अचण ऐं एहतजाज करण ते मजबूर करे छॾियो आहे। गर्मी ऐं ॿूसट सबबि घरनि में रहणु नामुमकिन बणिजी वियो आहे। हुननि चयो त अब्दुल्ला गबोल ॻोठ में 16 कलाकनि जी लोड शेडिंग बावजूदि 60 खां 80 गज़ जे घरनि में रहंदड़ माण्हुनि जो बिजली जो बिल 11,000 खां 13,000 जे विच में अची रहियो आहे। 800 रुपया कमाईंदड़ मज़दूर बिल किथां भरे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त संदन ॻोठ खे ॾिनल मेन लाइन गुलशन मेमार बदिरां अफ़गान कैंप मां ॾिनी वई आहे। अफ़गान कैंप में कुंडा माफ़िया सरगर्म आहे जेके बिल अदा नथा कनि ऐं उन्हनि जी सज़ा असांखे ॾिनी पई वञे। मीरपुर माथेलो में गुज़िरियल ॾींहुं मसूवाह में ॿुॾी वियल ॾहरकी वासी नौजवान जो लाश हथ कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक छिॼण मूजिबि माण्हुनि लाश ॾिसी पुलिस खे इतलाउ कयो, जंहिं पहुची नौजवान जो लाश कढाए अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जे पीउ पहलवान शर जो चवणु आहे त अलीगुल शर जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। खैरपुर में टाउन कमेटी चूंडको जे मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ऐं एडमिनिस्ट्रेटर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि एहतजाज जी अॻवानी अब्दुल हक सोलंगी, शरफुद्दीन फुलपोटो, शाहनवाज़ लाशारी, ख़ुदाबख्श जागीरानी, अब्दुल जब्बार कटोहर ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि चयो त जॾहिं खां एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थिया आहिनि उन ॾींहं खां असां जूं पघारूं बंदि करे ज़ुल्म कयो वियो आहे। हर महीने 5 खां 6 हज़ार रुपया ॾिना वेंदा हुआ, हाणे उहे बि एडमिनिस्ट्रेटर बंदि करे छॾिया आहिनि। हुननि चयो त पघारूं न मिलण करे फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। ज़ियादतियुनि जो नोटिस वठी बचड़नि खे फ़ाक़ा कशी खां बचायो वञे। करमपुर पुलिस थाणे जी हद इंडस हाईवे ॻोठ इलाही बख्श बिजाराणी मां 10 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अग़वा थियल कंदकोट जे रहवासी ज़ुहैब मलिक खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफ़ार उगाही मूजिबि मुख़फ़ी जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो ऑपरेशन नाकाम थी वियो। पुलिस मुख़फ़ी खे बाज़ियाब कराइण लाइ इलाइक़े जे बासर शख़्स खे मिंथू करे रही आहे। इलाइक़े वासियुनि SSP कश्मीर ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी खां मुतालबो कयो त SHO खे हटाए मुख़फ़ी खे बाज़ियाब करायो वञे। भानसदाबाद में मुड़ुस ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ औरत धीअ समेत एहतजाज कयो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिबि पोरियत पीरल रोतनाणी ते संदसि घरवारी जी मुबैना अग़वा जी रिपोर्ट दाख़िल थियण बाद संदसि घरवारी नाज़िया धीअ समेत एहतजाज कंदे चयो त हूअ पाण पंहिंजे मुड़ुस मोहम्मद पीरल वटि वापसि आई आहे। संदसि भाउ अली हसन खे धमकाए मुड़ुस ख़िलाफ़ केस कराइण जी कोशिश कई पई वञे। हुन चयो त संदसि साले अली हसन खे कुझु माण्हू इस्तेमालु करे रहिया आहिनि, नोटिस वरितो वञे। पडीदन जे वार्ड नंबर 12 जे रहवासी प्रेमी जोड़े राणा अली मोहम्मद राजपूत ऐं कायनात राजपूत माइटनि जे ज़ुल्म खां तंग थी नेशनल प्रेस क्लब नौशेरो फेरोज़ पहुता। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी मूजिबि हुननि ॿुधायो त हुननि प्यार जो परणो कयो आहे, जंहिं बाद माइटनि जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं जरगो करे कारोकारी करार ॾेई क़त्ल करण जी फ़तवा जारी कराई आहे। हुननि चयो त माइट हथियार खणी खेनि ॻोल्हे रहिया आहिनि, खेनि तहफ़ुज़ ॾेई संदनि ज़िंदगियूं बचायूं वञनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।